मोलाई जे लाइ इहो तो शेर चवंदुसि त उठ मामा गोगणू साई लकड़ पटे ॾे मोलाई खे ठाव पिया थी इहा त चटे ॾे। अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांजो पंहिंजो मोलाई अभी सुमरो ईंदे चवनि या वेंदे चओ वे छॾे पंहिंजे ॾे अंगण चवनि प्रिंजे मुंहिंजा प्री प्यारा दोस्त गामण हा साईं वॾी महिरबानी सरे न झटका सास रति रुतन हुनका जिन सो छन रुतन इहो छा आहे यार इहो छा आहे यार असां बि ॻाल्हायूं था न ऐं मुंहिंजो प्री प्यारो दोस्त बि आहे हिकिड़ो ॿियो बि ऐं मुंहिंजो जिगर मुंहिंजो माइट अज़ीज़ केरु अरे सरा सुम्हो सुतो पियो आहियां छो कुझु लॻो पियो असां हिते पार्टी कई आहे गामो आया आहियूं हा जो सवेर तव्हां शेर पढ़ियो ईंदे चवनि या वेंदे चवनि वेह हा छॾे सारो ॾेह अंगण अचनि पिरनि जे अंगण अचनि शिकार पुराणनि जी इहो शादी कार्ड त यादि कयो हूंदो तव्हां न साईं गामो जो पार्टी में लिखियल हो बाद सभा महिमान अचनि था तूं रुगो पक ॾे अचण ते पोइ छॾे ॾे असां ते असां छा छा कंदासीं उहा त ख़बर आहे तव्हां बि खणी वेंदा तोखे छा थियो सोराब मां ॾिसां थो माना हीअं इहो शेर असां स्टार्ट वठंदा हुआ हा हा हलंदो मां जेको आहे गीत ॿुधाईंदो मोलाई जे लाइ इहो तो शेर चवंदुसि त उठ मामा गोगणू साई लकड़ पटे ॾे मोलाई खे ठाव पिया थी इहा त चटे ॾे। पपन भी आया पप्पू परदेसी माशाअल्लाह परदेसी छा थो करे ख़बर अथई हा छा थो कल्ह वरी जेको न होटल खोलियो आहे नओं एके लाचारी वारो उते राणा हणी चांहि मुंहुं कढी आयो मोलाई मोलाई मां कयां मुंहिंजो मोलाई कहिड़ी कुंड मां तो ॿारियां काठियूं मुंहिंजो मोलाई ॿारे बुंड। सोरा भी कुछ आने था कुछ हो सोरा छा जो धकण मणे शेरो शायरी हले थी कीअं धकण गामू के शेरो में गामू कीअं धकण हो हेलमेट पाए थो घुमे अॻे न काथे अथसि रोड लॻो पिया प्लेन धक लॻंदो ई न हुनखे हा ईअं माना मोलाई हबीब आहे तूं न न मां उनजो पीउ आहियां ज़ाहिरी ॻाल्हि आहे मोलाई हबीब सां गॾु वेठो आहे हबीब अच्छा मोलाई जेको आहे छा में हूंदा हिकिड़ो त मुमताज़ मोलाई आहे हा साईं पर हुनखे गाॾियूं आहिनि बेरा में बंगला अथसि सुठा कपिड़ा अथसि वाचा अथसि सोन अथसि तूं छा में मोलाई आहे तोखे बि कपिड़ा आहिनि गाॾी आहे छा में मोलाई छा माना हे जेकी वान ॾिसे थो इहे सऊदी मां 7.5 लख रुपए घुराई आहे हे ब्रेसलेट ॾिसे थो ब्रेसलेट इहो बि सोनो थी तोखे छा लुंडे कोट वारा लॻाईंदा हुया असां ओरिजिनल ऐं सोराब तके तो लाए न वठे ब्रेसलेट सोन सोचंदो तो केॾी बेइज़ती आहे मुंहिंजी किननि माउनि में मां आहियां मोलाई हबीब सुमरे खे मां ॾिसां थो मूंखे माना तुंहिंजो लुक लॻे थो जीअं हाणे माना कतरीना कैफ सां शादी कई आहे उन जहिड़ो लॻे थो कतरीना कैफ सां शादी करे आया हिकिड़ो करे आहे छोकिरो कयो अथसि न हिकिड़ो अलाए छा नालो अथसि अभिषेक ऐश्वर्या गामो हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां सची थो ॿुधाए फैज़ा कई आहे कुराड़े सां शादी हक़ निकाह कयो अथई माण्हू चवनि पिया त बाबा नंढी उमिरि या वॾी सां कंदो आहे हाणे मां ॿी ॻाल्हि सोची त कहिड़ी मां कंदुमि 60 साल जी पोड़ी सां शादी छो छाजे करे जो नौजवान खे इहा बि ख़बर पए त अञा अञा में असां में इंसानियत आहे पोड़ियुनि सां शादी कयूं था नालो कढंदो वॾी ॻाल्हि आहे तूं पाण खे इंसाननि में शुमार इहा वॾी ॻाल्हि आहे पपा तूं छा चईं मूंखे लॻे थो का पोड़ी बि पैसे वारी ताड़ी थी अॼुकल्ह दौर ई पैसे जो हले थो गामू ईअं न सही आहे पर जेको जाते बि माना ख़ुशि हुजे सही वॾी महिरबानी गामू वारा महिरबानी लख कुर्ब मिड़ई शिकारपुर में आया असांजी उता किथे लख कुर्ब तुंहिंजा वॾी महिरबानी थी जी न त इहा न इहो कलाम रुगो पैसे जी पट पटा आशिक मतां लटा रुगो पैसे जी पट पटा आशिक मतां लटा अहिड़ो सुहिणो नथो मिले जेको करे फ्री में प्यार अहिड़ो गामू नथो मिले जेको मुफ़्त में खाराए शहर में जेको मुफ़्त में खाराए पान न साईं वॾी महिरबानी पपन वारनियूं ॿियूं संगत सॼी टीम जूं लख करोड़ जो क़ीमती टाइम ज़ाया कयो असांजे मथां हे कहिड़ा इम्तियाज़ साईं असांजो तमामु बहितरीनु गामू जो जेको कैमरामैन ऐं ॿियो मोहसिन सभु पार्टियूं पंहिंजो हिन जो महिरबानी ॿियो परायो छॾे थो वञे न पंहिंजो मारे शाम में सुञातो मारे छो पियो इहो भला छा आहे इहा ॻाल्हि आहे लख कुर्ब महिरबानी